ठाडो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो सिंधी शागिर्द तहरीक तरफान जुंगशाई में रसूल बख्श वली जे साहब जी आखिरी आरामगाह ते मुनक़द कयल चंडियन जो तालीमी तरबियती वर्कशॉप उजाणी ते पहुतो। वर्कशॉप में मुख्तलिफ अदीबन दानिशवरन ऐं माहिरन मुख्तलिफ मौज़ूअनि ते लेक्चर ॾिना। तालीमी वर्कशॉप जे आखिरी ॾींहं ते अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार सिंधी समाज में फ़िक्र रसूल बख्श वलीजो जी अहमियत, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर नवीद अब्बास कलोड़े शागिर्द सियासत छो ज़रूरी आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी अगवान अब्दुल कादिर रानोटो, अवामी तहरीक जे तारीख एडवोकेट इस्माइल खास केली, मार्कस जेम शाह ऐं प्रोफेसर राशिद दाऊद पोटो चीन जा 3 दुनिया जे मुल्कनि सां तालुकात जी मौज़ू ते लेक्चर ॾिना। सिंधी समाज में फ़िक्र रसूल बख्श वलीजो जी अहमियत जे मौज़ू ते लेक्चर ॾींदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार चयो त रसूल बख्श वली जे साहब जो फ़िक्र सिंधी अवाम लाइ राह निजात है। पलीजे साहब सिंधी समाज की हालतन मुताबिक पंहिंजो फ़िक्र ॾिनो। पलीजे साहब तारीख़ी मादियत ऐं जदलियाती मादियत जे साइंसी नज़रिए सां सिंधी समाज जो जाइज़ो वठी पंहिंजो पोरियत इनकलाबी फ़िक्र ॾिनो। रसूल बख्श वली जे सिंधी समाज में सिंधी औरतुनि खे सियासी मैदान ते आंदो, सियासत में अदब, फ़न, कल्चर, सकाफ़त ऐं आर्ट खे शामिल कयो। रसूल बख्श वली जो पंहिंजे दौर जो यगानो आलिम फ़िक्र ऐं हुमागीर शख्सियत जो मालिक हो। हिन सिंधी अवाम के जिदोजहद ऐं निजात जा नवा गस ॾसे। यानी पहले साल मुकम्मल तौर पे नौ रस्तो वरतो अख उल्टी था वो उतो आम सी जे लंबारो लोक राष्ट्र में कयो मुकम्मल तौर पे उनके रद्द करे अख उल्टी धार वाले वो रस्तो वरतो पर अमली कदम कई वो पंहिंजा साबित कई ऐं ॿी ॻाल्हि त लिखण 20 साल खां पोइ उहे लिखण नथियूं रहनि। हीअ जेके इनकलाबी रहनुमा आहे जंहिंजे पाण जेकर सिंधी समाज खे असांखे सम्झण में आसानी थिए थी। नंढी ॻाल्हि बि उन्हनि सभिनी फ़िक्र नज़रिए ऐं उन्हनि जी जेका तर्ज़ीब उन्हनि सभिनी शयुनि खे गॾे जो मुआशिरो अञा उहो तब्दीली नथो चाहे। मुंहिंजे ज़हन जी जेका ज़हन जो उन्हनि खे हीअ ॻाल्हि करणु खपे पर लेनन चयो त अञा ताईं